का वञ असहाबे सुफ़ा ते मां मुस्तफा जा दीवाना वेठा हन उन्हनि भी कुछ कोन खाधो आ उन्हनि खे वञी वठी आ अबू हुरैरा जे दिल में ख्याल ईंदो आ कटोरी खीर जी हिकड़ी आ खबर ना है केतरा सहाबी वेठा हन वञे त 70 सहाबी ॿिया भी वेठा हन। हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला उन 70 सहाबा के हुजूर जो हुक्म दिनो उहे भी अची वया 70 सहाबी सहाबे सुफ़ा जा 71 नंबर सुने अबू हुरैरा जो आ सभई कतार में बीठा मुझे मुस्तफा करीम व खीर जी कटोरी सुने अबू हुरैरा के हथ में दई करे फरमायो हिता सजे पासे का शुरू थी हिक हिक के प्यारी दुआ हबीब वेठा हन हिता का शुरू थो करे हुजूर फरमायो सभिनी के हुजूर फरमायो जंहिंखे जेतिरी ज़रूरत आहे खाई ढो कयो पी ढो कयो हिकिड़ो हिकिड़ो पीअंदो वियो। हज़रत अबू हुरैरा चवे खुदा जो कसम जीअं सहाबी पीअंदा वञनि पी ढो कनि ॾिसां त उहो जो उहो 10 पीतो 20 30 40 50 60 जॾहिं 70 सहाबा पी बस कयो कटोरीअ ॾे निहारियमि जीअं आहे तीअं आहे मुंहिंजे मुस्तफा फरमायो हुरैरा तूं बि पी ढो कर। हज़रत अबू हुरैरा फरमाए तो बुखायल उस अचे पीतुम पी ढो कयुम लाथुम मुहता ॾिठुम त जीअं आहे तीअं हुजूर जे आॾो पेश कयुम आका मुर्की फरमायो अञा पी वरी पीतुम वरी ढो कयुम जेतिरी ज़रूरत हुई वरी टियों दफ़ो आॾो कयुम हुजूर फरमायो अञा भी पी ताई महसूस कयम त हाणे बाकी काई गुंजाइश नाहे जेडी मल मां पी बस कयो हुजूर फरमायो ओरे कर जॾहिं मूं ओरे कयो मुझे करीम मुस्तफा पंहिंजे मुंह मुबारक ते चाढ़ियो मुझे हुजूर चंद लुकमा पीता उहा कटोरी खाली थी वई अर्ज़ कयम मुंहिंजा आका इब्तिदा छो न कयव मुझे मुस्तफा फरमायो आणण जी इब्तिदा भी मुस्तफा कंदो आ त इख्तिताम भी मुस्तफा कंदो आ वो मुझो रहमत लिल आलमीन नबी वो मुझो लजपाल नबी वो यतीमन जो यार नबी वो मिस्कीनन जो लजपाल नबी ऐ मुझा दोस्त खबर ना है केडा का केडा निकरी विस लेकिन मोटी उन ही लतीफ जे शेर ते चा जह चयो त जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए ता का गाल विसरी वई शेर याद आ लतीफ सरकार का पुछो सुना मासो त मिले पूजारो पुर थे पर किबला कुर्ब के मिलंदो का था सवाल कयो न सुना लतीफ जॾहिं मासे जो ॾसु ई ॾियो था त पोइ थोड़ो कुर्ब अॻिते वधायो ॿुधायो इहो मासो मिलंदो किथों निमाज़ूं त पढ़ी पढ़ी थकिजी पियो हां रोज़ा भी रखी रखी थकजी पियो हां बंदियूं भी लिखराए लिखराए थकजी पियो हां चंदो वठी वठी भी थकजी पियो हां पर यार वो मासो किथों मिलंदो जंहिंमें मां पुर थी दुसे लतीफ सरकार जवाब फरमायो त समुंड जे सतह ते मोती की न मिलन समझ में आयो अलाए कोन आयो ए चरियो फकीर जलाए केडो काडे विया मौजू काडे वियो मसालो हल चरन फकीर जो इहो त हाल समुंड जे सतह ते मोती की न मिलन जन खे सिक मौत जी ओहे काहे पवन कुनन जन के सिक गाल्हा जन के सिक तू जो गोश्त जी गाल कर भत जी गाल कर असा जो मौत सा छा वने आए मुसलमान जन के सिक मौत जी ओहे काहे पवन कुनन कच्चे जो मानू कुन छाखे चेबो आ जवाब दे
कुन छाखे चइबो आ जिते दरिया जे पानी जो वहकरो अजीब अंदाज में थींदो आ जेका शय ईंदी आ उनखे वकड़ ॾेई ख़त्म करे छॾींदो आ टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो आ वकड़ ॾेई करे बर्बाद करे छॾींदो आ कुन उन खतरनाक शय जो नालो आ लतीफ तो चवे जेका तुझे मुझे आॾो खतरनाक लतीफ तो चवे त मोती की न मिलन जन खे सिक मौत जी ओहे काहे पवन कुनन मौजुन खां मेहरान जे उहे माझी की न मुड़न उहे लहरू कोन ॾिसंदा आहिनि दरिया जो चढ़ कोन ॾिसंदा आहिनि दरिया जी मौज कोन ॾिसंदा आहिनि छो जन खे मोती हासिल करणा आहिनि उनखे समुंड जे लहरुनि जी कहिड़ी परवाह आहे उनखे समुंड जे लहण चढ़ण जी कहिड़ी परवाह आहे ऐं मुस्लमान अल्लाह जे कामिल वली लतीफ सरकार जे बैतन खे रुगी बैत समझण वारा जे तो बैत भाया से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरिया सदे पार ॾे इन दिल पर लतीफ जे शेरन खे दिल जे गहराई तुझे कल्ब जी इस्लाह थे थी या नथी थे सुने लतीफ सरकार फरमायो मौजुन खां मेहरान जे उहे माझी की न मुड़न से लाल लगन पिया मज पाता लजे लाल उनर के लहंदा हन यार लाल ओहे लहंदा हन जेके सब सांगा सिर जा लाहे पहिरी सिर जो सांगो लाहे भले पो इश्क के हथड़ो लाहे पहिरी सिर जो सांगो लाहे पो इश्क के हथड़ो लाहे पो जॾहिं इश्क के हथड़ो लाईंदे त मुंहिंजा दोस्त तोखे ख़बर पइजी वेंदी त यार किथे मिलंदो आ टाइम ओवर थी वियो 10 मिंट अञा ॻाल्हायां थो बस अॼु मौज़ू अलाए काॾे विया जेको ॻाल्हायूं अल्लाह क़बूल फरमाईंदो तव्हां इश्क ऐं मोहब्बत सां हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ो त मां अर्ज़ कयां दुरूद पढ़ंदो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहन नास वल हिजारा बेनियाज रब पांजे सुने कुरान करीम में फरमायो ऐ ईमान वारो पाण खे भी बचायो पांजे अहलो अयाल खे भी बचायो छाखां जहन्नम जे बाहि खां मुझे बेनियाज रब फरमायो ऐ ईमान वारो पाण खे भी बचायो पांजे अहलो अयाल खे भी बचायो मौला छाखां बचायो अल्लाह जे ज़ात फरमायो जहन्नम जे बाहि खां बचायो मौला जहन्नम जी बाहि छा सां बरदी जहन्नम जी बाहि छा सां बरदी आ तवज्जह कर ओ पंहिंजे पाण खे टी समझण वारा जहन्नम जी बाहि छा सां बरदी आ दुनिया जी बाहि पेट्रोल ते भी गैस ते भी काठन ते भी कोयलन ते भी डीजल ते भी किन किचरे ते भी मगर जेका जहन्नम जी बाहि आ उहा इन्हनि शयुनि सां कान बरदी आ मुंहिंजा मौला छा सां बरदी आ वक़ूदुहन नासु वल हिजारा जहन्नम जे बाहि जो बारण हिकड़ा इंसान हूंदा ऐं ॿिया जबलन खे जहन्नम जो बारण बनायो वेंदो
केड़ो बारणा जहन्नम जे बाहि जो थोड़ो गाला इंसान जबल कहे फरमायो रब जे कुरान फरमायो त इंसान जबल हाने सब का पहिरी अचित जन्नत में केड़ा इंसान वींदा ऐं जहन्नम में केड़ा इंसान वींदा। जन्नत में केरु वींदो जेको अल्लाह ऐं अल्लाह जे सोहणे नबी जो दीवानो हुंदो उहो जन्नत में वींदो। केरु भी हुजे आदम अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, तुझो मुझो आका इमामुल अंबिया जन्नत में उहो वींदो जेको अल्लाह जे वहदानियत सां गॾु सुहिणे नबी जे नुबुवत ऐं रसूल जे रिसालत जो इकरार कंदो। जन्नत में उहो वींदो यानी जहन्नम में केरु वींदो जो जेको हिक खुदा जे मञण वारो न हुंदो सोने नबी जो इनकारी हुंदो। गाल क्लियर कंदो हला इंसान उहे वींदा जेके खुदा ऐं नबी जा इनकारी हुंदा। हाणे जरा जबलन ते अचो जबल कहिड़ा वींदा ऐं कहिड़ा कोन वींदा। गाल समझ में अचे थी या न? इंसानन जे लाइ त समझ अचे वई। इंसान अकुल वारो आ, इंसान समझ वारो आ, इंसान नज़र वारो आ, इंसान सोच वारो आ, इंसान जुबान वारो आ, इंसान किरदार वारो आ। उन जी त समझ अचे वई पोइ चइबो त जबल इंसान न आहिनि, यकीनन न आहिनि। जबलन में अकुल कोन्हे, जबलन में समझ कान्हे, जबलन में सोच कोन्हे, जबलन जे मथां शरीयत जो कोई कलम लागू कोन्हे। पोइ चइबो त हड़ई जहन्नम में वींदा। ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज अॼु खोले खोले ॿुधायां हड़ई जहन्नम में कोन वींदा। उहे जबल भी जन्नत ॾे हलंदा जेके अल्लाह जे महबूब खे सुञाणदा। मुंहिंजी मुराद खुदा करे शल तोखे मदीनो नसीब थी, खुदा करे मदीने तय्यब जी तोखे हाज़िरी नसीब थी। मुंहिंजी मुराद जबल उहद। केड़ो जबल? जबले 11 किलोमीटर जे फासले ते घणा किलोमीटर 11 किलोमीटर जे मंजिल ते हम चौरस लंबाई चौड़ाई 11 किलोमीटर उन जबल जी आ। हिक दफे मुझे मदीने जे घोट जी ज़ात, मदीने जो मीर ऐं सुहिणो अबू बकर सिद्दीक ऐं सुहिणो उमर फारूक जीअं मुझे आका जा दीवाना मुझे महबूब सां गॾु उहद ते आया। मुझे मुस्तफा पंहिंजा कदम रखिया। जबल मुझे महबूब जे आमद जे ख़ुशीअ में नचण लॻो। छा करण लॻो? ॻाल्हाए सही। छा करण लॻो? हिलण लॻो, हेठि मथे थियण लॻो। हाणे अंदाज़ो लॻा जबल हेठि मथे थियण लॻो। आशिकन चयो त नबी सुहिणे महबूब जे आमद ते जबल भी नचण लॻो। छो त हिलण ॿिन क़िस्मनि जो थींदो आहे। अगर हिकिड़ो हिलण हूंदो आहे ज़िलज़िले जे सूरत में उनखे मुसीबत जी निशानी चइबो आहे। ॿियो हूंदो आहे मोहब्बत जे सूरत में, जेका मोहब्बत जी सूरत आहे उन लाइ वरी ख़ुशख़बरी हूंदी आहे। अचो त ॾिसूं त जबल ज़िलज़िले में हिली रहियो आहे या प्यार में नची रहियो आहे, कीअं ख़बर पवे? अचो ॾिसूं त सुहिणे नबीअ रिएक्ट कीअं कयो आहे, उन जबल सां मुखातिब कीअं थियो आहे। ख़बर पइजी वेंदी त जबल नची रहियो आहे या केराए रहियो आहे। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो जबल जी टुकरी उन 11 किलोमीटर सभिनी मां हिकड़ी टुकरी मुझा मुस्तफा करीम अबू बकर सिद्दीक सुणो, उमर बिन ख़त्ताब सुणो। जीअं जबल हिलियो हेठ मथे थियो मुझे करीम मुस्तफा पंहिंजे पेर मुबारक जी इहा खुड़ी मुबारक हणी करे उन जबल खे फरमायो उहद। यकीनन उन चयो हूंदो जी मुंहिंजा आका ॾिसी नथो त तुंहिंजे मथां इमामुल अंबिया मौजूद आ, हिकिड़ो सिद्दीक मौजूद आ त हिकिड़ो शहीद मौजूद आ।
जीअं मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जबल सां इएं ॻाल्हाए बस कयो, जबल हिलण छॾे ॾिनो, जबल हिलण छॾे ॾिनो। मुझे मुस्तफा कुर्ब फरमाए चयो, ओ उहद क़यामत जे अचण ताईं मुंहिंजा दीवाना मां मुस्तफा जे दीदार ला भी ईंदा ऐं तोसां प्यार करण जे ला भी अची वेंदा। ऐ उहद न रुगी दुनिया में तोखे इहा इज्जत मिलंदी, मगर क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी ज़ात तोखे जन्नत जे दरड़े ते अल्लाह पंहिंजे कुदरत सां इहा नेमत बख़्शींदो। तू जहन्नम जो ॿारण कोन थींदे, छाजे करे जो मां मुस्तफा जे आमद जी ख़ुशी करण वारो आं। टुकरो त थोड़ो तुंहिंजो आ, पर हिन 11 किलोमीटर ते मां मुस्तफा जी निगाह पया, सॼो ई जन्नती जबल बणजी वियो आहे। जवाब दे मुसलमान, खुदा जे वास्ते जवाब दे। जेतरा वड़नी हदीसुन जा किताब खोल, छा मुझे आका इए न फरमायो, ओ मुसलमानो जदे मदीने तय्यब अचो त मुझे चाचे अमीर हमजा दे जरूर ईदा कयो। जदे मुझे अमीर हमजा चाचे सोहणे दे अचो त हिन उहद जबल ते जरूर ईदा कयो ऐं खाईंदा भी कयो, पींदा भी कयो। जेकर बियो कुछ न मिलेव, बियो कुछ न मिलेव, हिन जबल उहद ते का साई पन्न जी जरी मिली वनेव, को साओ पन्न मिली वनेव, उहो बि खणी खाईंदव। मां मुस्तफा ऐलान थो कयां, रब तव्हांजे पेट जूं मिड़ई बीमारियूं दूर करे छॾींदो। ऐ मुसलमान जवाब दे। उहद जबल, रब कुरान में चयो त जहन्नम जो ॿारण जबल, मुझो मुस्तफा करीम फरमायो त जबल जरूर जहन्नम जो ॿारण हन, पर जंहिं मां मुस्तफा सां प्यार कयो आहे उहो जहन्नम जो ॿारण न थींदो, पर जन्नत जे दर ते। जेको मुझे महबूब जे इश्क ऐं मोहब्बत में जबल थी करे नचे नचे टुकरी करम सजी जबल 11 मीटरन ते थी वने। ऐं मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क ऐं मोहब्बत में अचण वारा दीवाना, तू मुझे आका करीम जे मोहब्बत में अचण वारो आ। मां गुनाहगार सही, ए आजिज फकीर खतादार सही, ॿिया खोड़ फकीर मोहम्मद अली या ॿिया गुनाहगार सही, लेकिन तव्हां जहिड़ा नेकोकार वेठा हन। अल्लाह जी ज़ात जबल उहद जे हिकड़े टुकड़े जे करे 11 मीटरन ते मेहरबानी करे छड़ी आ। यकीनन मुझो अल्लाह तव्हां नेकोकारन जे सदके सां सभिनी जे मथां मेहरबान थींदो या इंशाअल्लाह ताला जरूर थींदो। मुझा दोस्त अजीज, टाइम मथी वयो, इंतहाई ओवर टाइम थी वयो। बस मां इहो जुमलो चे अर्ज कयां, ओ मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना, मुझो प्रोग्राम कुछ बियो हुयो, तैयारी कुछ भी हुई, पन्ना लिखी कुछ बियास, मालिक चवरायो कुछ बियो। मुझा दोस्त अजीज, इहाई त अल्लाह जे कुदरत जी वॾाई जी निशानी आ, जो इंसान तू चाहींदो कुछ हई, लेकिन जॾहिं मुझो रब तुझे इरादे के खत्म करे, पंहिंजो इरादो पंहिंजी कुदरत मुसल्लत कंदो आ। इहाई त अल्लाह जे वॾाई जी निशानी। त मुझो रब मुझो चवण कबूल फरमाइंदो। हे जुमला जे फकीर तव्हां खां इजाजत वठंदो। ऐं मुझा दोस्तो, इन जिंदगी ते कोई भरवसो, कोई भरवसो ना है। उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। इहो औलाद, इहा दौलत, इहा दुनिया जी रंगीनी, इहे माल, इहे मिल्कियतूं सब इते पया हुंदा, तुंहिंजो कुछ भी ना है। मुझे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, इब्ने आदम चवे थो माली माली माली, मुंहिंजो माल मुंहिंजो माल मुंहिंजो माल। मुझे आका फरमायो, तुंहिंजूं सिर्फ 3 शयूं हन, घणियूं तुंहिंजूं सिर्फ 3 शयूं हन। हिकिड़ो उहो जेको तो पंहिंजे जिस्म ते चोड़े ऐं पुराणो करे छॾियो, इहो तुंहिंजो हुयो। हिकिड़ो उहो जेको तो पंहिंजे जिस्म में खाधो, पंहिंजे जिस्म खे तवानाई बख्शी, इहो उहो तुंहिंजो हुयो। टियों जेको तो अल्लाह जे राह में ख़र्च कयो, इहो तुंहिंजो आहे, ॿियो कोई तुंहिंजो नाहे। जेकी कुछ पोइते छड़ी तो तुंहिंजो नाहे, पर सच हुआ जेतिरो घणो छड़ी दे झेड़ा एतिरा ई घणा थी।
जे बैंक बैलेंस घणो हुंदो मैयत उते ही पियो हुंदो ज़ाल चवंदी त मैनेजर सां वास्तो पुट खे चवंदी राबतो कर इन अकाउंट खे मुंहिंजे नाले थियला ॿिए खे न ॾे पुट चवंदो अम्मा खे ख़बर न पवे भाउ चवंदो भाइटे खे ख़बर न पवे ऐं मुंहिंजा दोस्त इन जो मक़सद इहो नाहे त तूं बैलेंस न रख जेतिरो वणई ओतिरो रख पर उन जी ज़कात पूरी पूरी रब जे राह में ॾींदो अचु औलाद जी तरबियत सुहिणी कंदो अचु पोइ अल्लाह कंदो त तुंहिंजे बकाया दौलत ते विढ़ंदा कोन पर इज़त जी ज़िंदगी गुज़ारी पर जेकॾहिं अल्लाह जे हुक्मन खे ॿुधी अणॿुधो कई मुंहिंजा यार ही बि कयां ही बि कयां ही बि कयां ही बि कयां पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस अल्लाह ताला रहम फरमाए तोखे मूंखे मरणो ज़रूर आहे पोयां छा थींदो काई ख़बर कोन्हे का इन करे हलाल जी रोज़ी मुंहिंजा महबूब मुर्शिद सजण साईं दामत बरकात मुलालिया फरमाईंदा आहिनि ओ फ़क़ीरो भले ॿियो कुझु बि नथा करे सघो 5 वक़्त निमाज़ ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां अदा करे हलाल जी रोज़ी मेहनत पोरियो करे कमाए खाओ अल्लाह कंदो त तव्हांखे दुनिया में भी इज्जत क़ब्र क़यामत में भी इज्जत हलाल जी रोज़ी कमाए मुसलमान हलाल जे पोरे में सा मेहनत कर मुंहिंजो रब जॾहिं न तोखे हलाल जी रोज़ी ॾे दाल हूंदी न टाइम गुज़री वेंदो बसर खाई बस कई टाइम गुज़री वेंदो उन मुर्गिन पुलावन खाऊं जेके हराम जा हुजन जेके तुंहिंजे पेट में हली जहन्नम जी बाहि पैदा कन उन्हनि खां इहो जेको रब ॾेई थो सादड़ो ई आहे लेकिन हलाल जो उन ते ख़ुशि थी छो त मुंहिंजा दोस्त हलाल खाईंदे पुछा कान थींदी अजुर मिलंदो हराम खाईंदे त हिते भी मुसीबत हुते भी मुसीबत इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हलाल जे रोज़ीअ जे लाइ मेहनत कर हलाल जे रोज़ीअ जे लाइ तलाश कर इंशाअल्लाह ताला तुझे जिस्म मां जेको न पखर थो वहे उन पखरे जे फुड़े जे एवज़ मुंहिंजो रब तोखे अजर ऐं नेकियूं अता फरमाए ऐ मजदूर ऐ हारी ऐ गरीब तू इहो न सोच जा त रातिन जूं रातियूं मां थ्रेशर ते थो गुज़ारिया मुंहिंजूं निंड्रूं वयूं हलियूं सॼो ॾींहुं कोलर थो खणा सॼो ॾींहुं खाटी थो खणा ऐ मज़दूर भठिन ते कमाइण वारा ऐ गॾह गाॾे हलाइण वारा तू इहो न सोच जा त मुंहिंजो कोई कोन्हे दुनिया में मूं वटि भलो घर कोन्हे लेकिन तू इहो ज़रूर सोच त जेका तू मेहनत करे रहियो आहे जेका तू हलाल जी रोज़ी कमाए रहियो आहे दुनिया में सर्टिफिकेट कंहिंखे कहीं ॾिनो कंहिंखे कहीं ॾिनो उनजी काई अहमियत कोन्हे ऐं मिस्कीन हलाल जी रोज़ी कमाइण वारा मेहनत करण वारा तोखे सर्टिफिकेट ॾिनो आहे त मुंहिंजे मदीने जे घोट ॾिनो आहे मुंहिंजे आका फरमायो अल कासिब हबीबुल्लाह मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त आहे जंहिंखे मदीने जो मीर चवे त हलाल जी रोज़ी कमाइण वारो मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त आहे ज़ुबान मुस्तफ़ा मां निकिरे अल्लाह जो दोस्त आहे ॿुधा जन्नत जूं हूरूं उन जो इंतजार कंदियूं या कोन कंदियूं जवाब दे हलाल जी रोज़ी कमा बे जो हक न खा बे सां ॾाढ न कर जॾहिं न दिल तोखे चवे ॾाढ करण ते हिकड़ी निगाह अर्श ॾे कंदो कर पोइ सोच त तोखां वधीक बि ॾाढो आहे तोखां वधीक भी ॾाढो आहे पर जॾहिं न तोसां को नाजाइज़ी करे पलांद जे लाइ दिल चवई त वरी ज़मीन ॾे ॾिसंदो कर ज़मीन ॾे ॾिसी पोइ ख़्याल कर हिन वेचारीअ जे मथां छा छा थी रहियो आहे कंहिंखे बि जवाब कान थी ॾे केॾी न साबिरीन ऐं इंसान रब तोखे मिटीअ मां पैदा इंसान छा मां बनायो आहे दोस्त अल्लाह मिट्टीअ मां बनायो आहे ऐं इंसान तोखे अल्लाह मिट्टीअ मां पैदा फरमायो आहे शैतान खे अल्लाह बाहि मां पैदा फरमायो आहे यादि रख पंहिंजे पाण खे को आहे जेको चवंदो मां शैतानियत ते हुजां सूरत इंसानी हुजे ऐं अमल शैतानी हुजे ख़ुदा पनाह में रखे कीअं तोखे ख़बर पवे त मां इंसानियत ते हली रहियो आहियां या शैतानियत ते हली रहियो आहियां इहो नंढड़ो फार्मूलो सजण साईं जे फ़क़ीर जो क़बूल कर इंसान मिट्टीअ जी पैदाश आहे ऐं मिट्टीअ जी इहा अज़मत आहे जो केतिरी बि मथे उछला मोटी हेठि ईंदी आहे मथे कान वेंदी आहे
मथे कान वींदी आ। मुसलमान जॾहिं तोखे केॾो बि ॾुख हुजे, कावड़ अचे, जेकर तो में इंसानियत हूंदी त तुंहिंजे अंदर में सब्र पैदा थींदो, तुंहिंजे अंदर में अफ़ो दरगुज़र जो मादो पैदा थींदो ऐं तूं ज़मीन ॾे निहारी दे। पोइ सोच मुंहिंजा मुसलमान भाउ, शैतान आहे बाहि जी पैदाश, ऐं बाहि छा आहे? भले खॾ खणी अंदर ज़मीन में ॿार, पर अंदर न रहंदी, औलाद मथे उथंदी आहे या हेठि वेंदी आहे? जवाब ॾे। ॻाल्हाई कोन थो जवाब ॾे। पोइ इहो जुमिलो काफ़ी कोन्हे को त जॾहिं न तोखे गुस्सो लॻे, कावड़ अचे, मां हीअं कयां, मां हीअं कयां, मां ही, उन महिल पक ॼाणंदो कर त शैतान मुंहिंजे मथां ग़ालिब थी वियो, तॾहिं मुंहिंजे अंदर में मां पैदा थी। ऐं जॾहिं तोसां को नाजाइज़ी करे, ना इंसाफ़ी करे, ऐं तूं सब्र करे हेठि कंद करी, त तूं कमज़ोर न आहीं। मता पाण खे सम्झी मां कमज़ोर हां, उन महिल कमज़ोर न समझजा, पर उन महिल पक समझजा त मूं ते अल्लाह ऐं मदीने जो घोटु राज़ी थियो आहे, तॾहिं मूं में सब्र पैदा थियो। उन महिल कमज़ोर न समझजा पाण खे, उन महिल ई तूं पाण खे ताक़तवर समझा। चो त मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा अलीउल मुर्तज़ा मुंहिंजे दिल पर सुणे फरमायो आहे त वॾे में वॾो इंतकाम, यानी वॾे में वॾो बदिलो छाखे चइबो आहे? पाण फरमायो कंहिंखे मुआफ़ करण जहिड़ो ॿियो बदिलो आहे ई कोन। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं मैदान जंग जे अंदर सुहिणो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम हिकिड़े दुश्मन जे सीने ते चढ़ी वेठो, खंजर कढी करे उन दुश्मन खे जहन्नम रसीद करण वारो हुयो, उन दुश्मन खे मारण वारो हुयो। उन दुश्मन ॾिठो हाणे मरी त रहियो हां, भला वीदे वीदे बेअदबी त कयो वञा। उन पंहिंजे मुंहं जी गिलाज़त कढी करे शेर खुदा जे जिस्म ते जो हई, वाह मुंहिंजा दिल पर अली, पाण उन जे छातीअ तो लही हेठि बीही रहिया। हूअ खंजर पिया हणनि, जहन्नम रसीद पिया कनि, पाण लही हेठि बीही रहिया। जेॾी महिल लही हेठि बीठा त उन निहारे हैरत में पइजी वियो, अर्ज़ करण लॻो त सुहिणा अली, मां त पंहिंजे इंतकाम जी दुश्मनीअ जी इंतहा ते पहुतुसि। इंतहा कंदे सुहिणा शेर खुदा बेअदबीअ जी इंतहा कई। तव्हां मूंखे खंजर हणण जे बजाय, मुंहिंजी जान वठण जे बजाय मूंखे जान जी मोहलत ॾेई छॾी। वाह सुहिणा मौला अली, वाह दिलबर, चओ वाह दिलबर, अली हसनैन करीमैन जा बाबा। इहो ई सबब आहे जो अलीअ जो नालो न वठंदे वो पंहिंजे ओसे पासे में निहार, जंहिंजो न रत रत सां मिलंदो आहे उनखे ज़िंदगी मिलंदी आहे। ऐं जॾहिं न रत जो ग्रुप थोड़ो मटिबो आहे त बेचैनी थींदी आहे, खारस थींदी आहे, हेॾे हेॾे ॾिसी पोइ हमरा उथण शुरू भले चङी तरह ॾिसजा। ऐं मुंहिंजा दोस्त अली उहो जवान आहे। शेर खुदा फरमायो, अॻ में मां तोखे रब जे रज़ा जे ख़ातिर जहन्नम रसीद करे रहियो हुयुसि। मां अली हां अली, मां अली हां अली, मुंहिंजो हर अमल रज़ाए खुदा व सुन्नत मुस्तफ़ा हूंदो आहे। जॾहिं तो मुंहिंसां पंहिंजे गुस्से जी या दुश्मनीअ जी इंतहा करे छॾी त मां अली पंहिंजे रब जे रज़ा खां सवा कोई कदम न खणंदो हां। हाणे मुंहिंजे जिस्म में तुंहिंजे लाइ कावड़ जो आई त मां अलीअ पाण खे चयो त तूं पंहिंजो पलांद न वठ, हे अल्लाह जो बानो आहे। वरी अगरि आए वारे में त तोखे जहन्नम जे बि तरे में पहुचाए छॾींदुमि। ऐं जेकॾहिं ख़ुदा तोखे हिदायत ॾिनी त रस्तो तुंहिंजे लाइ खुलियो पियो आहे। उहो मुंहिंजो अली फरमाईंदो आहे त ॿिए खे मुआफ़ करणु बुज़दिली नाहे, ॿिए खे मुआफ़ करणु कमज़ोरी नाहे, पर वॾे में वॾी बहादुरी ॿिए खे मुआफ़ करण वारो रस्तो। अचो त गॾिजी करे ॿिए खे मुआफ़ करणु सिखूं। ऐं मुंहिंजो सुहिणो बसि हाणे मां छो त सहाबा जो शान बयान करे आयुसि, जेको ख़ुदा चवरायो चई आयुसि। बसि हिकिड़ो शेर मां हिकिड़े या 1.5 मिंट जे लाइ सुहिणे शेर ख़ुदा जो चई करे बसि अॼु